राग खे भकाए ॻाइजे गले मां सुर ईअं सुहिणा निकिरनि त दुनिया खे ख़बर पई त गोबाटे जे घर में फनकार पैदा थियो आहे। अरे वाह, वंस मोर हा छो न आ आ आ छड़ाए बजी जिंदगीअ खां जेल भलो आ, छड़ाए बजी जिंदगीअ खां जेल भलो आ, पुठीअ ते खार सथे त कोरो तेल भलो आ। ओ कुटनी रिछड़ी बच खां कुकड़नि जो मेल भलो आ, पर जे पारे में महबूब न हुजे त पोइ सची पची क़ुरान कच्छ मां जेल भलो आ। हाँ दब 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 जप दोस्तों हिन कलाम जी ओया थी बात कई न कम जो न कार जो दुश्मन अनाज जो। अरे पढ़ी हा सबील जी न थी तो मूंखे अकेलो लोलणो न पवे हा। छो बाबा जवान जमाल पी हूंदे जे हिन उम्र में मां वञी कमाया माण्हू थुकूं कोन हणंदा। ॾिस न कम सां त लॻो पियो आहे। ॾिस हमराई कराईंदे पढ़ियल एतिरो त पढ़ियल घटि में घटि अंदाज़ो थो लॻाए केतिरो हेतिरो चेल जेतिरो पढ़ियल चेल जेतिरो। अरे पढ़ियो आहीं या कंहिं शाख जो पाणी मापियो अथई? बाबा ॾे ख़बर अॼु कुंवारी झिरके ॿुधो न थई छा रनुनि वारा मेणा बि थो ॾे मर्द ई बाबा मर्द आख़िर गोबाटो नालो अथई पी ऐं मवालीअ जो शान में ॿोली एॾी ॻाल्हि आहे जो माण्हू चवनि त मवालीअ जो सची पची पी आहे।